नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 14 जुलाई 2020 डिप्टी कमिश्नर ॼामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफा चयो आहे कोविड-19 जे सबब सालाना तरक़ियाती प्रोग्राम जी घणी रक़म लैप्स थियण सां ज़िले जूं काफ़ी स्कीमूं تعطل जो शिकार आहिनि जंहिं ते फौरी स्कीमुनि खे मुकमल करण लाइ फंड्स जे इजराء लाइ सिंध हुकूमत खे गुज़ारिश कई वेंदी। इन्हनि ख़्यालनि जो इज़हार हिन एडीपी स्कीमनि जे हवाले सां मुतलका ऑफिसरनि सां इजलास कंदे कयो। इजलास में कंसल्टेंट डेवलपमेंट एंड प्लानिंग मोहम्मद सिद्दीक बुरड़ो, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट मारवी लगारी, सुपरिटेंडेंट इंजीनियर एंड एग्जीक्यूटिव इंजीनियर वर्क्स एंड सर्विस शिरकत कई। डीसी ॼामशोरो चयो त ज़िले जे सालियाना तरक़ियाती प्रोग्राम जे तहत हलंदड़ स्कीमुनि खे मुकमल करण जे लाइ प्रपोज़ल ठाहे ॾिनो वञे त जीअं सिंध हुकूमत खे फंड्स जे इजरा लाइ गुज़ारिश कई वञे ऐं फंड्स जे इजरा थींदे ई तरजीही बुनियादुनि ते नामुकमल स्कीमुनि खे मुकमल कयो वेंदो। हिन चयो त कोरोना वायरस जे करे सिंध हुकूमत माली बहरान जो शिकार आहे जंहिं जे करे पूरे सिंध में तरक़ियाती कमनि लाइ मुख़्तस कयल फंड्स लैप्स थी विया आहिनि। डिप्टी कमिश्नर त हू तरक़ियाती कमनि में सुस्त रफ़्तारी या गिफ़लत सां हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। अवामी मुफ़ाद में जारी तरक़ियाती स्कीमुनि खे बर वक़्त मुकमल करणो पवंदो। इजलास में वर्क्स एंड सर्विस जे ऑफिसरनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हलंदड़ साल कोविड-19 जे करे सालियाना तरक़ियाती प्रोग्राम जे तहत हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जे लाइ मुख़्तस कयल रक़म लैप्स थी वई आहे जंहिं जे करे स्कीमूं नामुकमल आहिनि जिन खे मुकमल करण लाइ रिवाइज़ बि कई वञे त जीअं मौजूदा हालत में स्कीमुनि खे मुकमल करे सघिजे। फरीदुद्दीन मुस्तफा ऑफिसरनि खे चयो त हू स्कीमुनि जे मुतालिक़ तफ़सीली रिपोर्ट ठाहे पेश कनि त जीअं सिंध हुकूमत खां फंड्स जे इजरा ऐं रिवार्ड्स करण जी गुज़ारिश कई वञे।